हेलो दोस्तों, छा हाल आहे? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? अॼु पंहिंजी टॉपिक जेका आहे उहा इंसान आहे। इंसान छा आहे? इंसान जो कहिड़ो मक़सदु आहे? किथां आयो? छो आयो? साइंटिफिक पर्सपेक्टिव हुनजो छा आहे? पाण इन ते डिस्कस कंदासीं। इंसान जेको आहे न 14 अरब साल जी कॉस्मिक एवोल्यूशन जो नतीजो आहे। जीअं काइनात जी इब्तिदा थी हुई तक़रीबन 13.5 या 13 अरब 72 करोड़ साल अॻु। पोइ सितारा ठहिया, गैलेक्सीज़ ठहियूं, सयारा ठहिया, चंड ठहिया, एक्सप्लोर थिया, पंहिंजो लाइफ साइकिल पूरो करे मरी विया धमाके में फाटी करे। त उन सितारनि जे मरण जे नतीजे में अंसर ठहिया, एलिमेंट ठहिया ऐं हिकिड़ी माना एवोल्यूशन आहे बेसिकली कॉस्मिक एवोल्यूशन जेके चइबो आहे। माना सितारनि पंहिंजे पेट में, कोर में या गिभ में या बिभ में फ्यूजन रिएक्शन जे नतीजे में मुख़्तलिफ़ एलिमेंट अंसर ठाहिया। जीअं हाइड्रोजन मां हीलियम ठहियो, पोइ वरी स्टार्स जे एक्सप्लोजन जे नतीजे में जंहिं धमाके में स्टार्स तबाह थी वेंदा आहिनि, उन धमाके जे दौरान वधीक ॿिया अंसर ठहंदा आहिनि, जीअं कार्बन, ऑक्सीजन, नाइट्रोजन खां वेंदे कापर आहे, लोह आहे, गोल्ड आहे, सिल्वर आहे, सोडियम, पोटाशियम, कैल्शियम। इहे सभई अंसर किथां ठहिया आहिनि? इहे सितारनि मां ठहिया आहिनि। जीअं मशहूरु साइंसदान कार्ल सेगन चयो, वी आर लिटरली स्टार डस्ट। ठीकु आहे न? असां सितारनि जी मिटी मां या सितारनि जी धूड़ मां या सितारनि जे ख़ाम माल मां पैदा थिया आहियूं। तव्हां केॾा ख़ुशनसीब आहियो जो तव्हांजा एटम्स जेके अरबे सितारनि जे मरण जे नतीजे में पैदा थिया, उहे अरबनि सालनि खां वठी अनकॉन्शियस हुया, उनखे को बि शऊर कोन हुयो। पोइ लकीली, एक्सीडेंटली, यू आर लकी जस्ट। इन जी साइंटिफिक एक्सप्लेनेशन इहा आहे, तव्हां ख़ुशकिस्मत आहियो कि तव्हांजा एटम हींअर कॉन्शियस बीइंग आहिनि। तव्हां एटम्स जो मजमूओ हो जंहिंखे शऊर आहे, जेके ॾिसी सघे थो, जेको ॿुधी सघे थो, जेको सेंस करे सघे थो। जीअं वटि इमोशंस बि आहिनि, जज़्बात बि आहिनि, मेमोरीज़ बि आहिनि, ख़्याल बि आहिनि, त ख़्वाब बि आहिनि। सो इहो सॼो नतीजो आहे कॉस्मिक एवोल्यूशन जो। माना तव्हां पाण ॾिसो केतिरी हैरत अंगेज़ ॻाल्हि आहे। हिकु लम्हे लाइ माण्हू सोचे कहिड़ी हैरत अंगेज़ ॻाल्हि आहे त अरबनि सालनि खां अरबे सितारा फाटंदा रहिया ऐं तव्हांजो वजूदु हिन धरती ते मुमकिन बणियो। धरती ख़ुदि इट सेल्फ छा मां ठहियलु आहे? सितारनि जे ख़ाम माल मां। बल्कि काइनात में जेके बि सयारा आहिनि उहे सभई सितारनि जे ख़ाम माल मां ठहिया आहिनि। उते लकीली कंडीशंस फेवरेबल हुयूं, धरती ते ज़िंदगी जी इर्तिका थी, लाइफ किक वरिती, जनम वरितो ऐं 4 अरब साल लाइफ खे प्रोसेस कंदे लॻा, जंहिंजे नतीजे में इंसान जहिड़ी कॉम्प्लेक्स मशीन हिकिड़ी ठही वई, बायोलॉजिकली कॉम्प्लेक्स मशीन ईजाद थी वई। तव्हां मुख़्तसिर अरसे जे लाइ हिते आया आहियो, 60 साल 70 साल में बि वरी तव्हांजा साॻिया आइटम हमेशह जे लाइ फना थी वेंदा, गुम थी वेंदा। गुम न थींदा पर ॿियनि शयुनि जो हिसो थी वेंदा। थी सघे थो कंहिं वण जो हिसो थी वञनि, कंहिं मिटी जो हिसो थी वञनि, कंहिं जबल जो हिसो थी वञनि, कंहिं समुंड में वञी पवनि या दरिया में हुजनि या ढंढ में हुजनि। उहे साॻा ई आइटम जिन जो जेके तव्हांखे शऊर ॾियनि था, उहे वरी बेशऊर जी कैफ़ियत में अरबनि सालनि ताईं पिया हूंदा। थी सघे थो उन साइकिल दौरान उहे आइटम खे ॿिए माण्हू जो हिसो बि थी वञनि, कंहिं ॿिए जानवर जो हिसो बि थी वञनि, कंहिं फिश जो हिसो थी वञनि। केॾी हैरत अंगेज़ ॻाल्हि आहे। त यानी कि मां ख़ुदि इट सेल्फ सम्झो त यूनिवर्स आहे, मां काइनात जो हिसो आहियां। माना काइनात पंहिंजे पाण खे ॾिसे थी पई, पंहिंजे पाण सां ॻाल्हाए थी पई, ॿुधाए थी पई त मां छा आहियां। केॾी हैरत अंगेज़ ॻाल्हि आहे। ऐं इहो जेको शऊर आहे, इहा जेको कॉन्शियस बीइंग आहे, अरबनि सालनि ताईं काइनात वटि कोन हुई। काइनात खे ख़बर कोन्हे त काइनात छा आहे, छो काइनात हिकिड़ो लिविंग बीइंग त कोन आहे। माना काइनात पंहिंजे पाण खे पसण ऐं ॾिसण जे लाइ अरबे साल ख़र्चु कया ऐं दिमाग़ु ठहियो, इंसान जो ब्रेन ठहियो, अखि ठही, सेंसिस आया ऐं असां उहे सभई शयूं ॾिसी करे माना हैरत जे समुंड में गोता था खाऊं त इहे सभु छा आहे, कीअं थियो, किथां थियो। साइंस हुनखे एक्सप्लेन करे थी पई। वी आर नथिंग बट ए कंटिन्यूअस प्रोसेस ऑफ कॉस्मिक एवोल्यूशन। जेको सफ़र शुरू थियो उहो अञा जारी व सारी आहे। थी सघे थो
ज़मीन जहिड़ा ॿिया सियारा बि लकी हुजनि, किथे ज़िंदगी उते वाद वेझ वरिती हुजे, उते इर्तिका थी हुजे, पर स्टिल वी डोंट नो, असांखे ख़बर कोन्हे का। माना डेटा एविडेंस ॿुधाए थी पई त हुजणु खपनि एलियन लाइफ या एलियन इंटेलिजेंट लाइफ हुजणु खपे, पर वी डोंट नो, असांखे कंफर्म कोन्हे को। त फ़िलहालु माना ज़मीन जेको 2000 खरब गैलेक्सीज़ मां हिकु गैलेक्सी में हिकु नंढड़े स्टार जंहिंखे सिॼु चइबो आहे या सन चइबो आहे, उन ते हिकिड़ो सियारो आहे, उन ते पाण रहंदा आहियूं ऐं पूरी काइनात असांजे साम्हूं आहे, आईनो आहे। काइनात छॾियल जेके सबूत आहिनि, लाइट बेसिकली सितारा जे लाइट ख़ारिज कंदा आहिनि, उन लाइट खे स्टडी करे इहे सभई शयूं असां मालूम कंदा रहंदा आहियूं त सितारो किथे आहे, केतिरो पुराणो आहे, उनजी जिसामत केतिरी आहे, उनजी इंटेंसिटी छा आहे, रोशनी केतिरी आहे, ब्राइटनेस केतिरी आहे, ऐं उमिरि केतिरी आहे, कॾहिं पैदा थियो, कॾहिं मरंदो, इहो सभु कुझु असां ॾिसूं था पिया, परखियूं था पिया, ऐं इहा सॼी इंफॉर्मेशन खे प्रोसेस करे नतीजा ख़ासि कंदा आहियूं। वेठे वेठे का बि ॻाल्हि न आहे हूंदी, साइंटिफिक एविडेंस हूंदा आहिनि जंहिंजे नतीजे जंहिंजे करे असां इहे शयूं, इहे ॻाल्हियूं, इहे सभु ॿुधाईंदा आहियूं। त तव्हां सवली सिंधी में छा आहियो, तव्हां ख़ुदि पाण यूनिवर्स आहियो, ऐं उहा यूनिवर्स पंहिंजे पाण सां ॻाल्हाए थी पई, पंहिंजे पाण खे ॾिसे थी पई, माना इहो हिकिड़ो कैफ़ियत आहे, उहा महसूसु करे थी पई। त केतिरा ख़ुशकिस्मत आहियूं असां, मतिलबु लकीली, एक्सीडेंटली असां ज़िंदगी माणे वरिती। असांजा एटम हिकु कॉन्शियस बीइंग या इंटेलिजेंट मख़लूक जो कुझु टाइम जे लाइ हिसो बणिजी वरी गुम थी वेंदा। सो इहा जेका कुझु टाइम जी लाइफ आहे, 70 साल 60 साल में बि उनजो क़दुरु कयो, मक़सदु पंहिंजी ज़िंदगी खे ॾियो। ज़िंदगी जो बेसिकली को मक़सदु कोन्हे, पर तव्हांखे मक़सदु ॾियणो आहे, मक़सदु ॻोल्हणो आहे, तव्हांखे ज़िंदा छो रहणो आहे, इहो तव्हांजो मिशन आहे, उनखे तव्हां मक़सदु ॾियो, लाइफ गुज़ारियो, प्यारु कयो माण्हुनि सां, धरती सां, जानवरनि सां, ॿूटनि सां, हर शइ सां प्यारु कयो, उनजो क़दुरु कयो, उनखे एक्सप्लॉइट न कयो, उनजो ग़लति इस्तेमालु न कयो। त जीअं तव्हां जेको बि टाइम हिते मुख़्तलिफ़ टाइम आहे, 60-70 साल, उहो बहितर नमूने छॾे करे धरती जो को बि नुक़सानु करणु बजाए वापसि हलिया वञो जितां तव्हां आया आहियो। इहो अॼु जो लेसन हुयो त असां पाण यूनिवर्स आहियूं, ऐं यूनिवर्स पंहिंजे पाण सां मुखातिबु आहे। ठीकु आहे।